नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक़्त के मिठी मां ख़बर ॾींदा थर पार्कर में कंडी जे वण मंझां फुटी निकिरंदड़ सिंगरियूं तैयार थी वयूं। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मिठी मां अवामी न्यूज़ रिपोर्टर सदाम बजीर पंहिंजी हिन रिपोर्ट में। थर पार्कर में कंडी जे वण मंझां फुटी निकिरंदड़ सिंगरियूं तैयार थी वयूं, जेको थर वासियुनि जे लाइ लज़ीज़ भाॼी सां गॾु मालवंद माण्हुनि लाइ माल जे चारे लाइ वॾो सहारो बणियल आहिनि। हिन मौसम में सिंगरियूं जीअं तैयार थियनि थियूं त थरनि में सराही अची वञे थी, छो त सिंगरियुनि मां न सिर्फ़ु लज़ीज़ भाॼी तैयार थिए थी, पर उन्हनि सिंगरियुनि मां ग़रीब तबिके जा माण्हू हिन ॾुकारल ॾह जा शहरनि मंझां वेकिरो करे पंहिंजनि ॿचनि जो गुज़र सफ़र कंदा आहिनि, जिन्हनि लाइ वॾो सहारो बणियल आहिनि। थरवासी सिंगरियूं गिफ़्ट तौरु पंहिंजनि माइटनि दोस्तनि ॾांहुं पिणु उमाणींदा आहिनि। सिंगरियुनि मां ठहिंदड़ भाॼी थरवासियुनि तोड़िसुनि जे मुख़्तलिफ़ शहरनि जा रहवासी वॾे चाह सां खाईंदा आहिनि, जंहिं करे हिन वक़्तु नए सिंगरियुनि जी भाॼी मार्केट में अचण करे ॿियनि भाॼियुनि जो वेकिरो तमामु घटि थियणु लॻो आहे, जंहिं करे सिंगरियूं वॾे चाह सां ख़रीद कयूं वञनि पियूं। रिपोर्ट सदाम बजीर, अवामी न्यूज़ HD, मिठी थर पार्कर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।